नाज़रीन, एहतसाब अदालत पारां अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं संदसि मरियम नवाज़ खे 10 साल ऐं 7 साल वारे केस में जेको आहे सज़ा ॾिनी आहे। सज़ा मिलण बाद जेको आहे चूंड सरगर्मी बि उरूज ते आहिनि। अचो त सियासी समाजी मज़हबी तंज़ीमनि जी अॻुवाणनि ऐं ख़ानपुर शहर वासियुनि खां पुछूं त एहतसाब अदालत जेको हीउ फ़ैसिलो ॾिनो आहे इन खे तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। इहो साईं करप्शन जो केस साल 1.5 साल हलियो हलदड़ आहे। उन्हनि पंहिंजे उन में कोई बि अहिड़ो को गवाह या को कागज़ या वग़ैरह कोन पेश कया कोर्ट में, लिहाज़ा उनजे मथां का साबिती थी वई आहे करप्शन जी। लाज़मी कई हूंदो त कोर्ट सगोरे इहो पंहिंजो एक्शन खयो आहे या सज़ा ॾिनी अथऊं। हाणे उहे उन में अची 7 साल 10 साल नवाज़ शरीफ़ खे थी आहे, 7 साल मरियम नवाज़ खे थी आहे ऐं साल पंहिंजो कैप्टन सफदर साहब खे थी आहे। उन्हनि जे मथां करप्शन साबित थी वई आहे। हाणे उहो त हाणे अदालत जो कमु आहे साईं, अॻिते छा थो प्रोसीजर थिए। बहरहाल उन्हनि जे मथां करप्शन हाली साबित थी वई। साईं ॾिसो न, असांजे पाकिस्तान में करप्शन त एॾी हद ते आहे जंहिंजो को अंत कोन्हे। लिहाज़ा असां इहा ज़रूरु बिल्कुलु इहा कोर्ट साहिबान खे बि जज साहिबान खे बि चवंदासीं इहो जेको सिलसिलो इहो हलियो आहे उनखे बिल्कुलु कामयाबी सां ऐं ईमानदारी सां निभाइजे। इन में जेको बि मुलविस आहे उनखे वठिजे ऐं नेब खे बि असां चवंदासीं त बिल्कुलु उन में जेको बि मुलविस आहे उन में पंहिंजो हक़ अदा कनि। ईअं न आहे हिकिड़ी पार्टी खे छंडनि ऐं ॿियनि खे को आज़ादी में घुमणु ॾियनि। चूंड मुहिम त साईं इन ते दारोमदार आहे। अगरि नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ 2-4 ॾींहं में पाकिस्तान अचनि था, गिरफ़्तारी पेश कनि था पंहिंजी, मां सम्झां थो उन्हनि खे इहो फ़ाइदो थींदो। बिल्कुलु चूंड मुहिम में उन्हनि खे पंजाब में इन शइ जो उनखे फ़ाइदो मिलंदो। अगरि नथा अचनि, उहो पंहिंजी पाकिस्तान में नथा अचनि त उन्हनि जी सियासत बि ख़तमु थींदी ऐं इंशा अल्लाह ताला उन चूंड ते बि वॾो असरु पवंदो। बिल्कुलु त जेको अॼु फ़ैसिलो आयो आहे मियां नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़, इहो इंतिहाई अफ़सोसनाक फ़ैसिलो आहे। छो त मियां नवाज़ शरीफ़ मुल्क जे लाइ तमामु बहितरीनु क़दम खणंदो। मुल्क में अमन अमान जी सूरत हाल हुजे, CPEC जेको असांजो मनसूबो आहे, नवाज़ शरीफ़ जी इहे मुल्क में तरक़ियाती जेके कम थियल आहिनि तमामु सुठा आहिनि। ऐं जेको इहो फ़ैसिलो आयो आहे इन खे नज़रसानी थियणु घुरिजे, इन ते ॿीहर हिन फ़ैसिले खे ॾिसणु घुरिजे। बाक़ी जेकी इलेक्शन जी तव्हां ॻाल्हि था कयो त मां सम्झां थो त हिन इलेक्शन ते को बि फ़र्क़ु न पवंदो। छो त कुझु देरि अॻु में शहबाज़ शरीफ़ प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे ऐं इहो वाज़े तौर ते चयो आहे त असां हिन फ़ैसिले जी मज़म्मत कयूं था, कंडेम कयूं था। ऐं उन पंहिंजे पंहिंजा जेके नुमाइंदा आहिनि या इलेक्शन में बीठल नून लीग जी तरफ़ां उन्हनि हिदायत बि कई आहे त तव्हां पंहिंजे इलाइक़नि में वञी वोट जे ज़रिए पंहिंजे इन जो फ़ैसिले जो जेको आहे उनजो कयो। त ॾिसजे हाणे इहो 25 जुलाई बि अचे थी ऐं अहिड़े माहौल में अहिड़े टाइम ते इहो फ़ैसिलो अचणु, मां सम्झां थो इहो मियां नवाज़ शरीफ़ खे ऐं उनजी पार्टी खे इंतिहाई फ़ाइदो बि ॾींदो। छो त इन वक़्तु इहो फ़ैसिलो अचणु उन नून लीग जे लाइ फ़ाइदेमंद आहे। बाक़ी को असरु न पवंदो, इलेक्शन पंहिंजे टाइम ते थींदो। चीफ जस्टिस बि चाहे थो त इलेक्शन थिए, आर्मी बि चाहे थी इलेक्शन थी, त मां सम्झां थो इलेक्शन बि थींदी ऐं मियां नवाज़ शरीफ़ इन फ़ैसिले खे अवाम वोट जे ज़रिए इन जो जवाब बि भरपूर ॾींदी। अफ़सोस इहो ई आहे त हिकु पासे अदलिया इहे फ़ैसिला करे थी, हिकिड़ी हुकूमत जे या हिकिड़े हुनखे सियासतदान खे निशानो थी बणाए, ऐं ॿिए पासे जेके करप्ट हुक्मरान उन्हनि जे ख़िलाफ़ु कोई बि कार्रवाई नथी थिए। सिंध में जेकी करप्शन थी आहे तव्हांजे साम्हूं आहे, सिंध सॼो तबाह लॻो पियो आहे। अरबें खरबें डॉलरनि जी करप्शन हिते थी आहे ऐं नेब उन ते कम बि करे थी, पर उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ को बि अमल न आहे, न उनखे गिरफ़्तार थो कयो वञे, न उनजे ख़िलाफ़ु का क़ानूनी कार्रवाई न आहे। शहबाज़ शरीफ़ हिन जी मज़म्मत बि कयो, इहा ॻाल्हि बि हुन कई जे अगरि हिकु तरफ़ मुंहिंजो ज़ाती राय आहे, थी सघे थो मां ग़लति बि हुजां, जिथे नेब हिकु तरफ़ कार्रवाई हिकिड़ी सियासी पार्टी जे ख़िलाफ़ु करे थी त ॿी सियासी पार्टी जे ख़िलाफ़ु छो कार्रवाई नथी कई वञे। इहो बि सवालिया निशान आहे। जंहिं बि मुल्क जे अंदरि सिंध हुजे, पंजाब हुजे, बलोचिस्तान हुजे, KPK हुजे, जिथे बि कंहिं सियासतदान करप्शन कई आहे उनजो अज़ालो थियणु घुरिजे। छो त उन्हनि आवाम जे पैसे खे लुटियो आहे, आवाम जे पैसे खे खाधो आहे। त मां सम्झां थो जीअं नून लीग जे ख़िलाफ़ु इहा कार्रवाई थी आहे करप्शन जे ख़िलाफ़ु, ईअं ॿियनि पार्टियुनि जे ख़िलाफ़ु बि थी वञे त जीअं कंहिंखे ॻाल्हाइण जो को मौक़ो न मिले।
साईं असां जूं पाकिस्तान जी अदालतूं अलहमदिल्ला आज़ादु आहिनि उन्हनि फ़ैसिलो मेरिट ते ॾिनो आहे ऐं असां ॾाढा ख़ुशि आहियूं त जेकॾहिं चूंड सगोरी अॻे सिर्फ़ु ग़रीबनि में हथ हूंदा हाणे मतिलबु ई ॻाल्हि त इक़्तिदार जा जेके मालिक हुआ उन्हनि में हथ पिया आहिनि पर जेकॾहिं इहो सिलसिलो हलंदो रहियो त इनशाला असांजो मतिलबु ॻाल्हि पाकिस्तान तरक़ी कंदो ऐं पाकिस्तान खे फ़ाइदो थींदो। अच्छा, पाकिस्तान में रुगो नवाज़ शरीफ़ ई करप्शन में मुलविस आहे या ॿिया सियासतदान बि मुलविस आहिनि? ॾिसो करप्शन जो तख़मीनो त लॻाए नथो सघिजे। रही ॻाल्हि इहा त जंहिं ते जेतिरा केस आहिनि जंहिं ते जेको साबित थींदो अदालत सॻोरी हुनखे सज़ा ॾींदी। जॾहिं नवाज़ शरीफ़ जहिड़े ताक़तवर माण्हू खे जो मुल्क जो प्राइम मिनिस्टर आहे ऐं पाण खे चए थो मतिलबु त मां पाकिस्तान जो लीडर आहियां उनखे सज़ा थी सघे थी त आम माण्हू खे छो थी सघे या ॿिया सियासतदान खे छो थी सघे। इहा अदालत सॻोरी ॼाणे थी जंहिं ते जेतिरो केस आहे जेकॾहिं अदालत में कंहिंजो केस वेंदो त इनशाला अदालत मतिलबु झकंदी। तव्हांजी नज़र में छा आहे त न सही हिकिड़ो ई करप्ट आहे? न करप्ट छो न आहिनि हाणे इहो कंहिंजे मथे ते कोन लिखियलु आहे त मतिलबु केरु करप्ट आहे या केरु न आहे। बाक़ी हाणे इहो जेकॾहिं जंहिं ते केस आहिनि त अदालत सॻोरी इंसाफ़ कंदी। ॿिया केस बि हलंदड़ आहिनि। तव्हांजी नज़र में छा आहे त वाकई ॿिया बि असां वटि आहिनि? ज़ाहिर ॻाल्हि आहे पाकिस्तान में वॾियूं मच्छियूं जाम आहिनि। पानामा लेक्स वारो मामिलो जेको हुयो उन में केतिरा ई सियासतदान आहिनि उन्हनि खे बि थियणु खपे। हा बिल्कुलु। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ये जेका एहतसाब जी शुरूआत थी आहे पंजाब खां इन में नवाज़ शरीफ़ खे असांजी नज़र में जेको आयो आहे या असां पंहिंजो तजियो कयो आहे इन ते या सोशल मीडिया ते जेके ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं त नवाज़ शरीफ़ खे इन हवाले सां टारगेट कयो वियो आहे। आम माण्हू जो जेको ख़्यालु आहे पंजाब जे हवाले सां अगरि ॻाल्हि कयूं त पंजाब जो जेको अवाम आहे हाणे बि नवाज़ शरीफ़ खे लाइक करे थो। हाणे बि नवाज़ शरीफ़ जो वोट बैंक उते मौजूदु आहे। असांजी नज़र में इहो फ़ैसिलो हिकु सियासी फ़ैसिलो आहे। हुन खां अलावा ॾिस जेसि त अॻिते छा थींदो। हा बिल्कुलु हीअ तव्हांजी सही ॻाल्हि आहे त अगरि एहतसाब शुरू करिणो ई आहे पाकिस्तान में त एहतसाब सभिनि जो थिए। हुनजो ताल्लुक़ु कंहिं बि पार्टी सां हुजे चाहे उहो पीपल्स पार्टी सां हुजे तहरीक इंसाफ़ सां हुजे। लेकिन ॾिसण में कुझु ईअं आयो आहे त सिर्फ़ु कुझु लिमिटेड माण्हू आहिनि जंहिंखे हिन एहतसाब जी ज़द में आंदो वियो आहे। बाक़ी अॻे बि जेके करप्ट माण्हू नेब जी गिरफ़्त में आया आहिनि या गवर्नमेंट जे तरफ़ां हुन ते सख़्ती कई वई आहे त हुनखे रिलीफ मिलियो आहे। अगरि एहतसाब करिणो ई आहे त सभु जेके बि करप्ट पाकिस्तान में आहिनि इवन लो लेवल खां वठी करे तव्हां मथी लेवल ताईं वञो जंहिं बि करप्शन कई आहे हुनखे पंहिंजो नेब पंहिंजे शिकंजे में आणे ऐं हुनखे सज़ा ॾिए। जॾहिं तव्हां लिमिटेड माण्हुनि खे टारगेटेड माण्हुनि खे पंहिंजो टारगेट कंदो ऐं सिर्फ़ु हुननि जो एहतसाब कंदो त आवाम ज़रूरु उन ते आंगुरी पंहिंजी उथारंदी ऐं हुन ते सोच वीचार कंदी त इहो जेको एहतसाब आहे इहो कंहिं तरीक़े सां थिए थो हिन जा छा मक़ासिद आहिनि। मुंहिंजे ख़्याल में एतिरो कुझु फ़र्क़ु न पवंदो छो त अॼुकल्ह सोशल मीडिया ते प्रिंट मीडिया ते या पोइ इलेक्ट्रॉनिक जेका मीडिया आहे हुन ते थोरी जेका गहमा गहमी आहे इलेक्शन जी आहे। कुझु हिकु ॿिनि ॾींहंनि में इनशाला बहितरी अची वेंदी ऐं लॻे नथो त को हालात माना ख़राबी जी तरफ़ वेंदा। इनशाला अल्लाह भलाई कंदो। हिकिड़े सुठे माहौल में असांजा इंतिखाबात बि थींदा इनशाला। पोइ जेका बि पार्टी हो विन करे थी पई उहा पंहिंजो हुकूमत ठाहींदी। तव्हांखे कोर्ट जो हर फ़ैसिलो क़बूल आहे। जेको बि अवाम जो रुपयो खाईंदो उनखे बि सज़ा अचणु खपे। असां हिन फ़ैसिले खे वेलकम चऊं था। इहा सुठी ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे। ऐं उन सां गॾु ॿियनि खे बि अहिड़ियूं सज़ाऊं अचणु खपनि जन अवाम जो हिकिड़ी रत जी फुड़ी बि पीती आहे त उनखे बि अहिड़ी सज़ा अचणु खपे। असां हिन फ़ैसिले खे वेलकम चऊं था। बहुत सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿियनि माण्हुनि खे बि ख़बर पए त अवाम जो पैसो कीअं लुटिबो आहे अवाम जो पैसो कीअं खाइबो आहे ऐं आईंदा खाईंदासीं त असांखे बि सज़ा ईंदी। नवाज़ शरीफ़ वारे फ़ैसिले खां पोइ हालात तमामु बहितर आहिनि सही आहिनि। अवाम पंहिंजी राय ते बीठो आहे त जेको बि असांजो रुपयो खाईंदो उनखे सज़ा अचणु खां पोइ को बि अहिड़ो कोई इंतिशार कोन थींदो ऐं काई बि अहिड़ी ॻाल्हि कोन थींदी। साईं खाना जंगी जे हालात वञी रहिया आहिनि। खाना जंगी थी सघे थी। इलेक्शन जो दौरु आहे। इहो फ़ैसिलो जेको थियो आहे असांजी नज़र में ग़लति थियो। साईं सियासतदान सभु करप्ट आहिनि। कोई बि सियासतदान पंहिंजो साफ़ सुथरो न आहे। सभिनीनि करप्शन कई आहे। इहा साईं वधीक चीफ जस्टिस खे ख़बर। हालात साईं ख़राबु थींदा।
हाँ बिल्कुलु असरु पवंदो, आवाम ॿाहिरि निकिरंदी। त कई आहे न, सिंध सॼी असांजी तबाह थी वई आहे। सॼो जेको बि माना जेको बि हुयो सॼो लाहौर खे ठाहे, सिंध ग़रीब खे पाणी लाइ बि सुकाए। उहो नवाज़ शरीफ़ अॾो आहे न। ॿिया सियासतदान आहिनि पर उहे थोरो घणो विढ़नि त था न, सिंध लाइ कमु करनि त था न। जी जी सही आयो आहे, सही आयो, सही आहे। हा नाज़िन, खानपुर शहर जे उन्हनि सियासी समाजी ऐं शहरी अॻुवान जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणु हुयो त एहतसाब अदालत जेको ही फ़ैसिलो कयो आहे उहो बहितर फ़ैसिलो कयो आहे, ऐं कुझु अॻुवान जो चवणु हुयो त एहतसाब अदालत जेको ही फ़ैसिलो कयो आहे उहो हिकु तरफ़ियो फ़ैसिलो कयो आहे। पाकिस्तान में सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ करप्ट न आहे, पाकिस्तान में केतिरा ई सियासतदान करप्शन में मुलविस आहिनि। ऐं अदालतुनि खे घुरिजे त शफ़ाफ़ फ़ैसिलो कनि ऐं मेरिट जे बुनियाद ते जेको आहे उन्हनि करप्ट सियासतदाननि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। ऐं हिननि इहो बि ॿुधायो त एहतसाब अदालत जे वारे फ़ैसिले अचण खां पोइ इलेक्शन में का बि रिंडक न थींदी, हालात बहितर रहंदा। कैमरामैन अली मुर्तज़ा नक़वी सां गॾु रहीम लाड़े को सिंधरी न्यूज़, कानपुर।